सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। नवाबगान मां तहां सां मिली पर मूसा ॾे वञा थो, वरी मूसा सां मिली वापसि तहां ॾे अचां थो ऐं तहां जूं वरी नयूं ॻाल्हियूं शुरू थी वञे। ईअं त तहां ॿई क़यामत ताईं कोन निभंदव। रुगो इहो ॿुधाए त मूसा नैना खे मुंहिंजे हवाले करे थो या न? मूसा नैना खे तव्हांजे हवाले करण जे लाइ तयारु आहे। त पोइ वठी आ नैना खे, मां मूसा खे आज़ादु थो करायां। नवाबगान नैना खे आज़ादु करण जे लाइ मूसा जा बि कुझु शर्त आहे। ज़ंजीरुनि में जकड़ियल आहे, काल कोठड़ीअ में क़ैद आहे, उहे बि शर्तनि रखण खां मुड़े कोन थो। नवाबगान जेकॾहिं तव्हांखे हिन मसइले खे हल करणो आहे त पोइ तव्हांखे बि होॾ तां लहणो पवंदो। मूसा कहिड़ो शर्त रखियो? मां थो चवां तव्हां हुननि शर्तुनि खे छॾियो, मूसा खे खणायो। साम्हूं वेही ॻाल्हियूं थींदियूं त मसइलो निबरी वेंदो। मूसा जी इहा औकात ई नाहे जो मां हुनखे साम्हूं विहारे हुन सां ॻाल्हियूं कयां। ॻाल्हि मूसा जी औकात जी नाहे नवाब, बल्कि तव्हांजी इज़त जी आहे। इन करे तव्हांखे इज़त तां लहणो पवंदो। घुरायां थो राति मूसा खे, जेकॾहिं न ठाहियासीं त पोइ मूसा जो लाश हितां तोखे ॾींदुसि। इहा मूसा जी क़िस्मत आहे। राति हलियो अचिजांइ, मूसा खे बि घुराए वठंदुसि, बाक़ी ॻाल्हियूं साम्हूं कंदासीं। अदा आयो हुयो, मुंहिंजे ई लाला जे मथां ज़ोर रखे वियो आहे। भाॼई हाणे तूं ॿुधा त असां कॾहिं अचूं? मूं सम्झो त हिते अचण खां तूं पंहिंजे भाउ खे जवाबु ॾिनो हूंदो। अदा चवे ऐं मां हुनखे जवाबु ॾेई छॾियां, ईअं भला थी सघे थो? बाक़ी ज़िंदगी मां अदा जी पंहिंजे हथनि सां ख़िदमत करण थी चाहियां। मां तुंहिंजे नेक इरादनि खां चङी तरह वाक़ुफ़ आहियां हाकिमज़ादी। तूं मुंहिंजे इरादनि खां वाक़िफ़ आहीं, पोइ बि तूं अदा खे चयो त हू असांखे हिते रहण ॾिए। हाकिमज़ादी, हुन माउ जे मथां छा गुज़रंदी हूंदी जंहिं मौत खां पोइ पंहिंजी न्याणी जो मुंहुं बि न ॾिठो हुजे, ऐं मां हिन वक़्तु उन अज़ाब खां गुज़रां पई थी। इहो अज़ाब तुंहिंजे मथां अञा घटि आहे भाॼई मेरू। मां त तोसां उहो हशर करण थी चाहियां जो तुंहिंजी रातियुनि जूं निंडूं फिटी वञनि। मूं त तोखे कुझु बि न आहे कयो, जॾहिं त मूं तोखे हर मोड़ ते सम्झाइण जी कोशिशि कई। उन जे बदिले तो मुंहिंजी न्याणी खे गुमराह करे हिन घर मां भॼण ते मजबूर कई, ऐं तो सिजाल जे तां उनखे माराए छॾियो। इहो सूर सॼी ज़िंदगी न वेंदो। कोशिशि कंदसि त मां पंहिंजी न्याणी जो हिसाब तोखां हिते ई वठां। जे न वठी सघियसि न त अॻिले जहान में कुदरत वारो पाण हिसाब कंदो। जेकी तूं मूंखे रत जा ॻोढ़ा रोराया न भाॼई, हुननि जो हिसाब केरु ॾींदो? उहे सभु हिसाब वठण जे लाइ त मां हिते अची रही आहियां। छोरी खे मुंहुं ॾियण मुंहिंजे बस जी ॻाल्हि न आहे। सरकार सां मिली आहे। मां तोसां आहियां मीर, छा तुंहिंजे वात में ज़बान न आहे जो तूं आशू खे वरंदी नी? आशू, बहितर थींदो त तूं इहा टरड़ पाई छॾे ॾे, हिते इज़त सां रहण सिख। तुंहिंजी इन्हनि छिछोरी हरकतुनि सां कुझु बि कोन थींदो। मीर, तूं त हरू भरू नाराज़ पियो थी। मां त तोखां पुछण पियो चाहियां त सरकार सां ठाह थिए थो? जेकॾहिं तूं नथो करे सघीं त हली मां तुंहिंजो ठाह करायां। तूं परेशान छो थो थी? न थी परेशान। नवाब खान जे कच्छ मां तोखे कोन थो उठाया। तूं बेखौफ थी नवाब खान जो हराम जो माल खाईंदो रहो। वाह मीर वाह, कुझु ॾींहं पहिरियां त तूं सरकार जे माल ते पले पे, ऐं जॾहिं माल मिलण ख़त्म थी वियो त हाणे हराम थी वियो, ऐं जॾहिं मिलियो बि तॾहिं हलाल हो। मूं कॾहिं चयो
तो वो मुंह हिलाल करे खातो हुयो। मीर जेकॾहिं तूं हाणे बि खाइण चाहीं त हाज़िर आहे। मां चवां सरकार खे त मुंहिंजे हिसे जो वंड बि तोखे ॾेई छॾे। इहो ई नवाब खान जो खाधल माल आहे। जॾहिं ज़हर बणिजी तुंहिंजे आंडनि में वट ॾींदो न तूं उल्टी करे कढी छॾींदे। छो त नवाब खान जो खाधल माल अॼु ॾींहुं ताईं कंहिंखे हज़म न आहे थियो, त पोइ तोखे हज़म कीअं थींदो? ये त सरकार जा खाधा आहिनि मीर। आशू त पत्थर बि हज़म करे वेंदो आहे। पत्थर आशू सलीम दरो अकबर ते नज़र रख आहे कंहिंजे दाण सां। किथे ईअं त न आहे त असां सां गदारी करे वञी दुश्मननि सां मिले। बाबा साईं, अकबर तव्हां सां कॾहिं बि गदारी न कंदो। कहिड़ी ख़बर असांखे, माण्हू जो कोई एतबार ई न रहियो। बड़ा कमज़ोर माण्हू तॾहिं थी पवंदो आहे जॾहिं पंहिंजा ई माण्हू गदारी कंदा। हा माजिद, तूं बि सही थो चई। ॿाहिरियों दुश्मन कथ में हूंदो आहे, पर अंदरियां दुश्मन खे केरु संभाले। वॾा असां हाज़िर आहियूं, मौत त क़बूलींदासीं पर गदारी कॾहिं बि न कंदासीं। करीब तव्हांजे मथां भरोसो आहे, तॾहिं त तव्हांखे हिते घुरायो आहे। मालिक कंदो इहो भरोसो क़ाइमु रहंदो। वॾा संगत सही पई चए बावल। असीं जेको बि क़दम खणूं पिया न पोइ मूसा जे फ़ाइदे में न पर नुक़सान में पियो वञे। तूं छा थो सम्झी त असां को बि क़दम न खणूं, माठ करे वञी घर वेही रहूं? मूं ईअं नाहे चयो कि माठ करे वियूं ऐं आऊं तोसां गॾु न आहियां। रहीम जे मां ग़लति पियो वञा त पोइ तूं ई ॿुधा त छा कयूं? इंतज़ारु कयूं मूसा जे मरण जो? बावल आऊं सम्झां थो त असांखे कुझु ॾींहं सबर करणु घुरिजे ऐं मीर बि कोशिश में आहे। मीर मीर खणी कयो अथव। मीर वरी कॾहिं खां वठी मुड़ुस माण्हू थी वियो। उहो ई मीर आहे जंहिं मूसा जे सॼे खानदान खे दरबदर करे छॾियो। पोइ बि मीर मूसा जो साथ ॾींदो आरज़ी तौर अहिड़ो धक पटींदुसि वेठो तूं ॾिसजांइ। मञा थो त मीर खां कुझु ग़लतियूं थियूं ऐं हुन नवाब खान जे चवण में अची घणेई कुझु ग़लति कमु कयो, पर हाणे मीर कुझु बदिलजी चुको आहे। रहीम, मीर खे को बि अहसास कोन अथई, पर जे तूं चवीं थो त ॾींहुं ॿ माठ करे वेहां थो, पर इहो तूं ॾिसजांइ इहो ई मीर मूंखे डपा त कंहिं वॾी खॾ में न उछलाए छॾेसि, पर आज़ाद कोन कराईंदुसि। असांखे वेठो डटा ॾींदो। मां ईअं त नथो चवां कि असीं माठ करे था वियूं। ॻोठ जे ॿाहिरां जेकॾहिं हाशियो हथ अचे थो न त उनखे ॿधी खणी था अचूं, ऐं जेकॾहिं पाण ॻोठ में दाख़िल थियासीं न उते हिकु ॿ खून थी पियो न त उहो बि इल्ज़ाम मूसा ते ईंदई। पोइ हिन आशूअ ते नज़र रख। जीअं ई ॻोठ जे ॿाहिरां वञे न त हिन बिलड़े खे खंभे खणी था अचूं। तुम समझो हो त मूसा भी बावन बशर समझी ऐं मुंहिंजी दुश्मनी खां पासो करे, पर न तो न समझो विच में अची टपो ॾेई। नवाब खान, छा तूं पंहिंजे दोस्तनि जी मदद नाहे कंदो? मां बि दोस्तनि जी मदद कंदो आहियां, पर हू जेकॾहिं अजायो कंहिंजी दुश्मनी में फाथल हूंदा आहिनि न त मां उन्हनि जे विच में न आहियां। मां उन्हनि जे दुश्मनीअ जे विच में न आहियो। मां त कोशिशि कई आहे त मां उन्हनि जो ठाह करायां। मूंसां खे त मूं इहो बि चयो त बाक़ी दुश्मनियूं छॾे ॾियूं ऐं जेकी ज़िंदगी आहे उहा इज़त सां गुज़ारी। जॾहिं मूसा तुंहिंजी हिकु बि न आहे ॿुधंदो त पोइ तूं हुनजी मदद छो थो वठी कंदो? हा, तूं छा चयो सूबेदार खे त तूं हुन मथां कोर्ट में केस कंदे? ज़ाहिर आहे नाहक मूसा खे गिरफ़्तार करे गुम कयो वेंदो, पोइ ज़ाहिर आहे असां बि भॼ डुक कंदासीं। हाणे करे ॾेखार भॼ डुक। मूंखे तव्हां केतिरो वक़्तु लाकब में बंदि कराए रखंदव? जेकॾहिं मां चाहियां न त मूसा वांगुरु तोखे ग़ाइब कराए सघां थो, पर मां नथो चाहियां। इहो ज़ुल्म मां तो मथां कयां। हाणे जेकॾहिं तूं आज़ाद थी ऐं
सुकून वारी ज़िंदगी गुज़ारण चाहिए थो त सूबेदार तोसां मिलंदो, हू जेको चए उनखे लिखी ॾिजां। ऐं जेकर तो ईअं न कयो त पोइ तुंहिंजे घर वारा बि महफ़ूज़ कोन रहंदा। अदी मां मीर सां शादी करण थी चाहियां ऐं अदा इन ॻाल्हि लाइ राज़ी न आहे। हाणे तूं ई ॿुधा त अदा खे कीअं राज़ी कजे। जेकॾहिं तूं आशू खे हिते न वठी अचे हा न, मां पहिरियों रिश्तो तुंहिंजो मीर सां कराए छॾियां हा। पहिरां ई रिश्तो कराए छॾियां, पोइ हाणे छो न? आशू जॾहिं खां हिते आयो आहे न, रीमे ऐं रेसे चवण में अची वियो आहे, असांजी त हिकु बि नथो ॿुधे। अदी जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे हा न त अदा खे ही इन्हनि कमनि लाइ वठी आया आहिनि त मां हुनखे हिते कॾहिं बि न वठी अचां हा। हिते आशूअ खे रेस पैसा तो खाराए, तॾहिं त असांजी ॿुधे ई कोन थो। अदी कुझु बि थी वञे, पर असां ॿिन्हिनि खे गॾिजी अदा खे राज़ी ज़रूर करणो आहे। सालू ॾे त ख़बर, चाकी जे दांत वांगुरु फिरी पियो थो। ख़ैर त आहे तोसां? हा, छा खपई? खपे त कुझु बि कोन। ॾिसी छा थो, छा वज़ीफ़ो थो पढ़ी छा? जा सोची पियो थो लीमो मरे त बचड़ जो पासो वठो हा न? उहा त अॻे पोइ हुई मुंहिंजी। अरे छा तुंहिंजी आहे? छा थो चवीं? इहा अॻे पोइ मुंहिंजी आहे, इहो मां नथो चवां, इहो तो चयो हो तो। मूं कॾहिं चयो आहे त अॻे पोइ मुंहिंजी आहे? हा, ॻाल्हाई कीअं थो? नवाब खान जी मिल्कियत आहे। अरे सालू आस्ते ॻाल्हा, या नवाब खान खे ख़बर पई न त मूंखे पूरो करे छॾींदो। चुप, हिकु तोखे ख़बर बि मूंखे इहो यादि ॾियार, इहा ॻाल्हि मूं कई कॾहिं जॾहिं पंहिंजी न्याणीअ खे नवाब खान जे नाले जी सहूलियत पियो चाणी, उन्हनि ॾींहनि में चयो हुई त मां नवाब खान जो सहुरो थींदुसि त उनजी अधु मिल्कियत जो वारिस बि थींदुसि। आई त उहो ई बाथुनि में तुंहिंजी न्याणी जो बि घर कोन थियो, ऐं मुआरो मूसा उहो बि न घर जो न घाट जो, सदाईं रिणनि में रुले पियो। गुरगो इहो ॿुधा, तुंहिंजी हिकिड़ी ग़लतीअ सां घणा माण्हू तबाह थिया लालची। ज़बान संभाले ॻाल्हा, जोर मुंहिंजी थी आ, पर पंहिंजे अफ़ालनि जे करे ख़राब थी आ। उन में मुंहिंजो ॾोह न आहे। कहिड़ो मुंहिंजो ॾोह ॿुधा? बाक़ी रही तुंहिंजो जेको मूसा खान, इहो 36 लखणो तुआरो पुट, ॿुधा इहो कॾहिं सुधरियो आहे? लो भरा पहिरें न भरजो। नैना दी शादी खां पहिरियां बि दर पधरो, हाणे बि दर पधरा, लो भरा पहिरें न भरजो। बाक़ी रही नवाब खान जी मिल्कियत जो वारिस, उहो त मां आहियां न, इन में कोई शक आहे छा? हाणे बि वारिस आहीं, वो वरी हिकु त नवाब खान वटि मुंहिंजी कमदारी हले पई थी, वरी मथां हाशू खे बचियो थम। मुंहिंजूं पाड़ू नवाब वटि सोघियूं आहिनि, पुख़्तियूं आहिनि। तूं पंहिंजो सोच, पंहिंजो बचियो अथई हिकिड़ो घर, बेगुल ऐं मखण इहे फॿाईंदई। बाक़ी तूं वो ॿुधो न थई, धोबी जो कुतो, न घर जो न तड़ जो, ऐं तूं रोड ते पाठा बेड़ी दे पाठा। ॻाल्हि त निभागो सही करे वियो, मूसा जो बि को अतो पतो कोन्हे। 2 वागूं माण्हुनि जे वेस में अचे मुंहिंजे घर में रहिया आहिनि, हिकिड़ो मखण, ॿियो या बेगुल। मूंखे घर समेत ॻी वेंदा निभागा। पोइ त हिन निभागे लीमे जी ॻाल्हि सही थींदी, न रहंदुसि घर जो न घाट जो। हरियास सर छा था सम्झो? नवाब खान मूसा सां काल कोठड़ी में मुलाक़ात पियो करे, इन जो नतीजो छा निकिरी सघंदो? सिकंदर, इहा ख़बर नवाब खान ऐं मूसा जी मुलाक़ात खां पोइ पवंदी, त नतीजो छा थो निकिरे? साहब, मूंखे नथो लॻे नवाब खान मूसा जूं ॻाल्हियूं क़बूल कंदो। हाँ, ईअं त आहे। मूं पंहिंजी पूरी सर्विस में मूसा जहिड़ो ज़िद्दी माण्हू ऐं सख़्त जान नाहे ॾिठो। मूसा एतिरो जल्दी हार कोन मञींदो। मतलब त नवाब खान ख़ाली हथे वापस वेंदो हलियो? ईअं बि नाहे सिकंदर। नवाब खान पंहिंजा मक़सद हासिल करण लाइ कंहिं हद ते वञी सघे थो, या मूंखे ख़बर आहे। जेकॾहिं नवाब खान जे हेठि थियण सां उनखे फ़ाइदो रसे थो न, उहो फ़िलहाल झुकी वेंदो। पर जॾहिं नवाब खान जो घुर्बल मक़सद पूरो थींदो न, उहो असांजे हथां मूसा खे इनकाउंटर कराए छॾींदो।
सर केसी थी असां नवाब खान जे माण्हुनि जा ताबेदार रहंदासीं, छो भला असांजी ताक़त इन वॾेरनि जे अॻियां ख़तम थींदी थी वञे। मिस्टर सिकंदर, तो ॻाल्हि खे किथां जो किथे खणी वियो आहीं, पर मूं वटि तुंहिंजे सवाल जो जवाबु आहे। उहो इहो, जेकॾहिं असां नवाब खान जे हथनि जा कुॾड़ा न थियासीं न, त नवाब खान जा वास्ता अञा मथे आहिनि, ऐं नवाब खान मथियां वास्ता इस्तेमालु करे पंहिंजो कमु कढी ईंदो, पर असांखे को बि फ़ाइदो न रसंदो। उन करे सियाणा चवंदा आहिनि, हारे खां पीतो चङो। नैना, तोखे पक्का आहे वापस वञण खां पोइ तोखे मारियो वेंदो? हाँ सिंधु, नवाब खान वॾो ज़ालिम आहे ऐं हाणे मूंखे ज़िंदा कोन छॾींदो। जेकर मूसा चवे त वापस वञ, पोइ छा कंदी नैना? मूंखे पक्का आहे मूसा मूंखे बाहि में न उछलींदो। थी बि सघे थो मूसा पंहिंजी जान बचाइण लाइ तोखे रेस जे हवाले करे। तूं चवें थी सघे थो, पर ईअं कॾहिं कोन थींदो। नैना, छा तोखे मूसा मथां एॾो भरवसो आहे? हाँ, मूंखे मूसा मथां पाण खां वधीक भरवसो आहे। छाजो खछट न कयो, परे थियो। तूं ना छो वेठो आहीं? मथनि खां वेठो आहे, परे थी। करियो थी वियो छा? दिमाग़ फिरियो अथसि। चवंदा न कल्ह फिरजी आहे न, माण्हू पंज मूंसां ॻाल्हाईंदो आहे, पर इहो हुजे। मरिया त शाइरो सही चवंदी त हिन घर में जिनड़ा आहिनि। हा, जिन हेॾा घर में मखण, मां पाण उनजी ॻाल्हि ते एतबार कोन कंदो हुउसि, पर मां त हाणे पाण बि ॾिसां थो पंहिंजे अखियुनि सां फिरंदा था वतन। न इहे कीअं हूंदो? चङो भई छा अच्छा जे मौजूदगीअ में किन कीअं हूंदा? न कोन हूंदा। असांजे फ़ाइदे जी ॻाल्हि थो करे, हाणे अधे खे ॾियण सवलो कमु थी वियो। बेगुल, पोइ मुंहिंजो छा थींदो? करे मां वेठी आहियां न। आदि बेगुल, जिन ॾिसण में त न आहिनि ईंदा, पोइ तूं मखण खे जिननि खां कीअं बचाईंदी? वाह दावा, जेके जिन मखण खे मारे सघनि था तो तोखे बख्श कंदा? बेगुल, ॿी ॻाल्हि सही आहे, इहा मरण वारी ॻाल्हि मुंहिंजे पासे न कढी करे अलाए छा थो थिए, टप थो थिए। अलाह ख़ैर कंदो, पर अदा जेकॾहिं हिते खतरो आहे त हे घर विकिणी था हलूं। आदि ॾाढी सियाणी थी वई आहीं। छा में तोसां सियाणप कयमि? खतरो आहे त घर छॾियो न, बाक़ी घर खे खपाइण जी ॻाल्हि छो था कयो? मां मरिया त शाइरो जी निशानीअ कोन खपाईंदुसि। इन में ई तुंहिंजी भलाई यादा, जेकॾहिं असां हिन घर मां निकिरी वियासीं न, तोखे इहे जिन हिते ई पूरो कंदा। मूंसां ठही हलनि मियां मखण, तूं पंहिंजो सोच पंहिंजो। बेगुल, बस बेगुल वेठी आ न। अरे बेगुल खऊं त भलाउन बि पासो कयो, हे त को बि जिंदड़ा आहिनि। हां, उहो त आहे। कदो छा न सगी लुडी न बार पोई साह कढी छॾियो ही। तूं जो लाइ छा थियो? न मां सम्झी तो को जिंदड़ो किताई तो कढे। न तूं खराब तो अच रखियो। हां, अरे खबर का थी अल्लाह जिंदड़ा अल्लाह तू ही खबर पाई कर, पैर मत कर वो तो खाई दो। जैसी नहीं सोट जिंदा त तू खुश रही सघंदी, न मां खुश रही सघंदी। जॾहिं त अदा असांखे पंहिंजी तरफ़ पाण मोकियो ॾिए थो, पोइ तूं इन जी तरफ़ हली छो नथो? मां त इहो ई थो सोचां न, उते हलण खां पोइ असांखे कमु पको करणो पवंदो। हिकिड़ो ई मौक़ो मिलंदो, जेकॾहिं असां सोट खे पूरो करे सघियासीं त ठीकु, न त हू असांखे पूरो करे छॾींदो। जेकर अदा हिते अचे न, त अदा खे मानी में ज़हर ॾेई असां पूरो करे सघूं था। उन तरफ़ हलण जी असांखे ज़रूरत ई कोन पवंदी। हिते ॿ टे चकर हुनखे चयो आहे, पर हू असांजी मानी खाइण लाइ हिते अचे बि नथो न। लाला, अदा खे चओ त ही घर छॾण खां पहिरियां असां हिन घर में चाचे खे ख़त्म गुजारण था चाहियूं। ख़त्मे लाइ त ॿ टे ॿिया माण्हू घुराइणा पवंदा। अदा खे इहो चई छॾिजा त मस्जिद में मौलवी खे मानी असां मोकिले छॾी आहे, बाक़ी असां हिते वेही खाईंदासीं। इहो बहानो काफ़ी न आहे आकमजादी, सोट सम्झी वी। लाला, तूं कोशिश करे ॾिस, जेकर अदा हिते अचे थो त ठीकु आहे, न त अदा खे मां ओॾा ई ज़हर ॾेई मारे छॾींदसि। ठीकु आहे आकमजादी, पहिरियां त इहा ई कोशिश कयूं त सोट हिते अचे, पर जे नथो अचे न त पोइ उन तरफ़ असां हलंदासीं। हाणे घणो वक़्तु इंतज़ारु करे नथो सघे। जेसीं ताईं अदा जो पलान न कंदुसि, दिलि खे सुकून न मिलंदो। बाबा साईं मूंखे न्यापो कयो। हां
त मां पहुची वञा। अगर कुछ ॾींहंनि खां मां ॾिसां थो त लवाईंदो थो वधी। कहिड़ो दिलि में चोर विहारियो? को बि न बाबा साईं। अकबर हिकु त तूं छिरकण शुरू कयो आहे, जंहिंमां लॻे थो त तूं मुतमइन न आहीं। तुंहिंजे दिलि में को न को ख़ौफ़ त आहे। ॿी ॻाल्हि त तूं मूंखां थोरो पासीरो थी वियो आहे। इहे ॿई ॻाल्हियूं मूंखे शक में थियूं विझनि। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त तुंहिंजी दिलि में त ॻाल्हि आहे अकबर, जेका तूं मूंखां लिकाई थो। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे बाबा साईं। अकबर जेका परेशानी अथई न, ॻाल्हि कर। बाबा साईं पैसनि लाइ परेशान। अगर पैसनि वारो मसलो त हमेशह मां तुंहिंजो हल कंदो आयो आहियां। घटि में घटि तूं इन्ही मसले जे लाइ त परेशान नथो थी सघे। बाबा साईं हर चक्कर तव्हां खां पैसा घुरण मूंखे मुनासिब न थियो। कोड़ो कारोबार कयां जो बाक़ी ज़िंदगी सुकून सां गुज़ारियां। अकबर कहिड़ो कारोबार करणु थो चाहीं? हाँ, ॻाल्हि कर। अञा इन बारे में सोचो न आहे बाबा साईं। मञा थो अकबर त मां ॾिंगो आहियां, पर एतिरो बि न आहियां जो तूं मूंसां नज़रूं मिलाए न ॻाल्हाए सघे। सिधी ॻाल्हि कर अकबर, इहे टाल मटोलूं ऐं बहाना छो थो करी? हाँ बाबा साईं तव्हां खां का बि हक़ीक़त लिकाए नथो सघां। अगर जेकॾहिं तो का ग़लती कई आहे या का ख़ता तोखां थी वई आहे त तूं मूंसां सिधी सिधी ऐं सची साफ़ ॻाल्हि कर। छो त मां अकबर तोखे दिलि सां चाहियां थो। मुंहिंजो वाइदो आहे मुंहिंजो त मां तोखे बख़्श करे छॾींदुसि। पर जेकॾहिं मूंखे कंहिं ॿिए वाता इहा ख़बर पई त तो का ग़लती कई आहे वो न बख़्शींदुसि। बाबा साईं जेकर मूंखां का बि ग़लती थी हुजे भली तव्हां मूंखे सज़ा ॾिजो ऐं माफ़ न कजो। पर तोखां का न का ग़लती थी त ज़रूर आहे, जो न तूं मूंसां अखियूं थो मिलाईं न तूं सिधे मुंहुं थो ॻाल्हाए। कुझु त आहे अकबर जेको तूं मूंखां लिकाईं। पुत मूंसा तोखे वठण आया आहियूं। पहिरियां इहो त ॿुधायो मूंखे काॾे वठी था? तुंहिंजो वक़्तु पूरो थी चुको आहे। जेकॾहिं अॼु मूसा जो वक़्तु पूरो थी वियो आहे त पोइ उनखे केरु बि टारे नथो सघे। मां तव्हां सां हलण जे लाइ तयारु आहियां। मूसा मौत केॾो अज़ियतनाक हूंदो आहे। हाँ सूबेदार साहब, तव्हां सही पिया चओ। मौत जो ख़ौफ़ परेशान कंदो आहे, पर जेतिरो ख़ौफ़ माण्हुनि खे परेशान कंदो आहे अॼु मूसा एतिरो ख़ौफ़ में न आहे। मूंखां वधीक त मां सम्झां थो तव्हां परेशान था लॻो। तोखे कीअं ख़बर पई त असीं परेशान आहियूं? सूबेदार साहब तव्हांजो हिते अचणु ऐं तव्हांजो मूंसां ॻाल्हाइणु, उन ॻाल्हाइण मां हिन मूसा अंदाज़ो लॻायो तव्हां परेशान आहियो। इहा तुंहिंजी भुल आहे मूसा। असीं अॼु ॾाढा ख़ुशि आहियूं। हाँ सूबेदार साहब,
तव्हां ख़ुशि कीअं न थींदा। अॼु मूंसां मां जान छॾाइण जी तव्हां में ख़ुशी ज़रूरु हूंदी। तुंहिंजे सिर जी क़ीमत मिलंदी, उहा ख़ुशी आहे असांखे। नवाब खान असांखे पैसनि में तोड़े छॾियो आहे। त पोइ इंतज़ारु छाजो सूबेदार साहब, हलो हली लॻायो मुंहिंजे सिर जो मुल्ह। ॾिसां त इहो नवाब मुंहिंजे सिर सां इंसाफ़ करे थो या मूंखे बेमुल्हो कुहाए थो छॾे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।